अॻियुनि उम्मतुनि में ईअं हुयो जो जेकॾहिं दिलि में को बुराई जो उहे ख़्याल आयो न त उन जो अलाह वटि हिसाब, उन जो पुछणु, बुराई जो मिसाल ख़्याल दिलि में आयो त उन जो अलाह वटि हिसाब थियो उन्हनि उम्मतुनि खां। पर मदीने वारे साईं जे सदके अल्लाह ताला हिन उम्मत तां दिल जा जेके विसविसा आहिनि उहे माफ़ करे। जेकॾहिं दिलि में कंहिं गुनाह जो बुरी ॻाल्हि जो विसविसो पवे थो जेसीं ताईं उहा शइ ज़बान ते न आणींदो या उन शइ ते अमल न कंदो तेसीं ताईं उन ते पुछाणो हिसाब किताब। छो त माण्हू जी जेका दिलि आहे न इहा सॼो ॾींहुं हिन ते ख़्याल पिया ईंदा, केॾी महिल सुठा ख़्याल ईंदा, केॾी महिल ख़राबु ख़्याल ईंदा, केॾी महिल नेकी जा, केॾी महिल बदी जा, केॾी महिल चङे कमनि जा ख़्याल ईंदा, केॾी महिल बुरनि कमनि जा ख़्याल ईंदा। त महबूबनि करीमनि जे सदके अल्लाह ताला हिन उम्मत तां बुरनि ख़्यालनि जी माफ़ी घुर्जे। ईअं खोड़ सारा माण्हू आहिनि जिन खे विसविसा पवनि था। कॾहिं कॾहिं अहिड़ा विसविसा पवनि था जो माण्हू ज़बान ते आणे ई न सघे, अहिड़ा दिलि में बुरा ख़्याल बि पवनि था। इहे हुज़ूर जे असहाबनि खे बि अहिड़े क़िस्म जा ख़्याल आया। हदीस पाक आहे मिशकातुल मसाबी में असाबी सगोरा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि दांह खणी आया, या रसूल अल्लाह असांजे दिलनि में अहिड़ा बुरा बुरा ख़्याल अचनि था, कॾहिं दीन जे बारे में, कॾहिं तो नबीअ जे बारे में, कॾहिं अल्लाह जे बारे में बि बुरा बुरा ख़्याल अचनि था। अहिड़े क़िस्म जा ख़्याल था अचनि जो ज़बान ते आणण जे बजाए जेकर असां सड़ी कोयला थी वञूं, ख़ाक थी वञूं त भलो, पर उहे लफ़्ज़ ज़बान ते न आणियूं, अहिड़ा ख़्याल असांजे दिलि में अचनि था। या असहाबनि खे साईं जन वटि शिकायत कई पंहिंजे दिलनि जी विसविसनि जी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त छा वाकई तव्हांखे अहिड़ा विसविस पवनि था? जो हा या रसूल अल्लाह, असांखे अहिड़ा विसविसा पवनि था, कॾहिं तो नबी जे बारे में पवनि था, कॾहिं अल्लाह जे बारे में बि अहिड़ा विसविसा, कॾहिं दीन जे बारे में बि अहिड़ा ख़्याल अचनि था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ज़ालिक सरीहुल ईमान, इहा चिटे पिटे ईमान जी निशानी। ये जेके तव्हांखे विसविसा पवनि था, इहा चिटे ईमान जी निशानी। छो त चोर हमेशह उते ईंदो आहे जिते खज़ानो हूंदो न, सुञे ख़ाली घर में त चोर कोन ईंदो न। जंहिंजे अंदर में ईमान हूंदो आहे, शैतान बि उते ते विसविसा विझंदो आहे। अन शैतान यजरी मजरी दम, शैतान माण्हुनि जे रगुनि में ईअं डोड़ंदो आहे जीअं रत रगुनि में डोड़ंदो। ये रत माण्हू जे जिस्म में गर्दश कंदो आहे न, ईअं शैतान बि माण्हू जे रगुनि में ईअं गर्दश कंदो आहे। पोइ बुरा ख़्याल, विसविसा, गुनाहनि जा ख़्याल, गंदाई जा ख़्याल, उहे अंदर में शैतान विझंदो आहे। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त इहा ख़ुदि चिटे ईमान जी निशानी आहे जो बुरा ख़्याल अंदर में। दिलि जो मिसाल ओताक वांगुरु, तव्हांजे रस्ते ते ओताक हुजे, ओताक जो हूंदी त उन ते चङा माण्हू बीहंदा,
बुरा माण्हू बि केॾीमहिल लड़ी ईंदा, ओताक जो थी चङा माण्हू बि ईंदा, बुरा माण्हू बि ईंदा। पोइ जे ओताक जो मालिक पाण चङो हूंदो त चङनि खे विहारींदो, मान कराईंदो, चांहि पियारींदो, ख़िदमत कंदो। पर कोई लुच लोफर अची वियो त डंडो खणी चवंदो हल निकिर मुंहिंजे ओताक में। सम्झो था, ओताक खुलियल हूंदी आहे न, चङा बींदा मठा बींदा। पोइ जेकॾहिं ओताक धणी पाण सुठो आहे चङनि जी आजियां कंदो, उन्हनि खे विहारींदो, खाराईंदो, पियारींदो। जे बुरा अची विया त उन्हनि खे भॼाए छॾींदो, बाबा अॼु आई वरी मूं ॾे न अची, तुंहिंजी मूं वटि चांहि न आहे, न को मानी। त हीअ दिलि बि इन ओताक वांगुरु आहे, इन में चङा ख़्याल बि ईंदा, बुरा ख़्याल बि ईंदा। पोइ जे तव्हां पाण चङा आहियो त चङियुनि शयुनि खे दिलि में जाइ ॾियो, चङा ख़्याल बेशक दिलि में विहारियो। पर जे बुरो ख़्याल अचे त डंडो खणी भॼायो इन ख़्याल खे। सम्झो था, इन दिलि मां बुरे ख़्याल जे भॼाइण जो डंडो अथव अलाह जो ज़िक्र। जेॾीमहिल बुरो ख़्याल अचे न, चओ अल्लाह अल्लाह अल्लाह, अल्लाह जो ज़िक्र कंदो त शैतान 32-36 मैल परे भॼी वेंदो आहे। हिकिड़ो भेरो माण्हू चवंदो अल्लाह, 36 मैल शैतान परे भॼी। त इहे विसविसा माण्हुनि खे ईंदा आहिनि, कॾहिं निमाज़ में ईंदा आहिनि। निमाज़ बीठो पढ़ंदो ऐं ख़्याल अची वेंदा, यार अलाए चोथी थो पढ़ां, अलाए टी रकात थो पढ़ां, अलाए कहिड़ी रकात थो पढ़ां, ॻाल्हि विसरी वेंदी। पोइ अहिड़े टाइम में तव्हां दिलि में जेको पको ख़्याल अचे न, ॿ थो पढ़ां त बसि बाक़ी ॿ पूरियूं कयो, ॿ सम्झो। पर जेकॾहिं दिलि में ख़्याल पको पुख़्तो अचे थो त 3 थो पढ़ां त 3 मुताबिक़ पंहिंजी बाक़ी नमाज़ मुकमल कई। कॾहिं वुज़ूअ में ख़्याल ईंदा आहिनि, इहे बुरा ख़्याल वुज़ूअ में ईंदा आहिनि। कॾहिं माण्हू खे वेठो हूंदो त इहे अंदर में इहे रील हलंदो आहे न पियो, जीअं टेप रिकॉर्ड ते रील हलंदो आहे, ईअं अंदर में रील पियो हलंदो ऐं ईअं सुम्हंदो अचे खट ते त विसरियल ॻाल्हियूं यादि अची वेंदसि। सम्झो था, इहे विसविसा, इहे ख़्याल दिलि में ईंदा रहंदा आहिनि। पोइ जेकॾहिं बुरा ख़्याल अचनि त अलाह जो ज़िक्र कयो, उहे ख़्याल हटी। सुठा ख़्याल अचनि उन्हनि खे दिलि में जाइ कयो। ऐं कॾहिं कॾहिं वरी माण्हुनि खे विसविसा अहिड़ा पवंदा आहिनि जो माण्हू मजबूर थी वेंदो आहे। दादू में हिकिड़ो माण्हू आहे, उहो मिसाल वुज़ू कंदो न, हथ धोईंदो, पोइ चवंदो अलाए सही धोतमि अलाए न धोतमि, वरी धोईंदो, वरी धोई चवंदो सही न धोतमि, वरी धोईंदो। ईअं हथ धोईंदो पियो को 50-60 दफ़ा हथ धोईंदो। वरी गुरड़ी कंदो त पियो गुरड़ियूं कंदो, पियो गुरड़ियूं कंदो, पियो कंदो। हुनजी दिलि भिचंदी न त को हाणे मां गुरड़ी करे चुको आहियां। वरी मुंहुं धोईंदो त पियो धोईंदो 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 50-60 दफ़ा। वरी जे वेंचंदो त हुनजी घरवारी बि फ़क़ीराणी आहे, चएसीं जे वेंचण थो वञे त घटि में घटि 15 बाटलियूं थो हारे, 15 बाटलियूं। जे वरी मथो टोंटी थो हलाए त पोइ 2-3 कलाक टोंटी पई थी हले, पई थी हले। अड़े ख़ुदा जा पाना, पाणी ज़ियान थो करी। साबुण लक्स साबुण जेको वॾो हूंदो आहे, वॾी साइज़ वारो, उहे 2-3 उहे घसाईंदो पाण ते, यको पियो हणंदो साबुण घसी वञे। वरी उहो साबुण थोरो बचंदो, चवंदो हाणे साबुण पली थी वियो, इहो उछलाईंदो, वरी चवंदो ॿियो साबुण। जंहिं ॾींहुं वेझणो पियुसि उन ॾींहुं माई चयो मां त 1000 में अची थी वञे। इहो वाम पवंदो आहे, मुंहिंजो तड़ नथो लहे, मुंहिंजो सही न धोतुमि, न मुंहिंजी पाकाई थी आहे। इहे सभु शैतानी विसविसा। हिकिड़े हंधि मां वियुसि,
इन मेड़ जे पासे ॾे जलसो हुजे निमाज़ मां पढ़ायां फजर जी निमाज़ तकबीर लगी कयो अल्लाह अकबर हाणे हो हिकिड़ो माण्हू पुठियों बीठो हुजे उहो उनजी नियत न पई थिए वरी चवे बि ॾाढे पियो ॾू रकाता ॾू रकाता ॾू रकाता ॾू 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 रकाता ॾू रका ॾू रकाता ॾू 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 असां उहा रकात पूरी करे वियासीं रुकूअ में अञा ॾू ॾू वेठो करे मूं वरी पुछो उन्हनि खां निमाज़ पूरी करे हिनखे छा जो अचीसीं इहो असांजा रोज़ आज़म हिनखे इहो विसविसो आहे त मुंहिंजी नियत पूरी नथी थिए पोइ इहो ॾूं ॾूं पियो कंदो कॾहिं निमाज़ सॼी निकिरी वेंदी हे अञा नियत पियो करे अलाह सी पनाह में रखे शैतान वॾो दुश्मन शैतान वॾो दुश्मन आहे इहे विसविसा विझी माण्हुनि खे परेशान कंदो उन जे लाइ शरीयत पाक में ऐं मदीने वारे साईं हिकिड़ो इन विसविसनि जो हल ॿुधायो जेॾी महिल विसविसो पवे न अहिड़ा बुरा ख़्याल विसविसा पवनि त पोइ हिन खॿे कुल्हे ते 3 भेरा थुथकारे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह 3 भेरा थुथकारे पोइ ईअं चयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह 2-3 दफ़ा ईअं कंदो इंशाअल्लाह विसविसनि जी पाड़ पटंदी हिकिड़े असाबी साईं जन सां शिकायत कई या रसूल अल्लाह मां निमाज़ पढ़ां थो मूंखे ॾाढा विसविसा पवनि था रकातुनि में विसविसा पवनि था तिलावत में विसविसा पवनि था पोइ हबीबन करीमन उनखे इहो ॾस साईं जन फरमाए जेॾी महिल निमाज़ सलाम वराए पोइ खॿे कुल्हे ते 3 भेरा थुथकारे ऐं 3 भेरा ईअं करे पोइ चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पोइ उन असाबी 2-3 ॾींहं ईअं कयो पोइ मोटी आयो पाण करीमन ने फरमाइश त छा हाल आहे चईसीं हाणे विसविसा ख़तम इहो नबवी नुस्ख़ो सम्झो था पर जेकॾहिं थुथकारियो न थिया तॾहिं बि इहे ज़बान सां दिलि सां इहो कलमो पढ़ंदा कयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो शैतान जे लाइ सम्झो मोचड़ो बल्कि शैतान जे लाइ गोली आहे इहो जेको पाक जुमिलो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इहो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह अर्श मुअल्ला जे खज़ाननि मां हिकिड़ो खज़ानो कंहिं नबीअ खे इहो खज़ानो न मिलियो कंहिं नबीअ जी उम्मत खे इहो खज़ानो न मिलियो अलाह ताला मुंहिंजी उम्मत जे लाइ लिकाए रखियो हुयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जेकॾहिं इहो कलमो रोज़ानो 100 भेरा पढ़ो न 100 भेरा रोज़ पढ़ो इहे वहम वीचार दिलि जा इहे लही विया ऐं वॾो फ़ाइदो इहो थींदव जो तव्हांजे रोज़ी रिज़्क में अलाह ताला ग़ैबी बरकत नाज़िल कंदो हबीबन करीमन फरमाए जेको 100 भेरा इहो कलमो रोज़ पढ़े मां मोहम्मद करीम उन जो ज़ामिन आहियां उनखे कॾहिं बि फाको न ईंदो कॾहिं बि रोज़ी जी तंगी उहो न ॾिसंदो 100 भेरा जेको इहो कलमो पढ़े ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह 100 भेरा इहो पढ़े त उनखे अल्लाह ताला रिज़्क जी कुशादगी ॾींदो उन जा तंगी ऐं तकलीफ़ रब लाहींदो शैतान जे विसवसनि खां उनखे निजात मिलंदी को वॾो कमु का वॾी हाजत वॾी ज़रूरत या का वॾी मुश्किल का वॾी परेशानी या लख भेरा इहो कलमो पढ़े अल्लाह ताला उनजी मुश्किल लाहे जेका दिलि जी तमन्ना अथसि अल्लाह ताला पूरी कंदो लख भेरा पढ़े ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह
अल्लाह ताला जल्ल शान शर असांखे विसवसनि खां बचाए मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़।